अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आवां आहियां वज़ीर नर। दौलतपुर सिफर जे रहवासियुनि सोहू बिरादरीअ पारां दौलतपुर सिफर पुलिस जे ज़ियादतुनि ऐं ॻोठाणनि मथां कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सवी ॻोठाणनि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़ इरादो दाहींदे अब्दुल जब्बार सोहू, मोहम्मद नियाज़ सोहू, हाजी खुदाबख़्श सोहू चयो त दौलतपुर पुलिस ॾाढो सोहू ऐं अब्दुल वही सोहू ते हमले फुर्जी कूड़ी FIR असांजे यूनियन जे मुखालिफ़ ऐं कब्ज़ा माफ़िया जे सरबराह अली बख़्श मल्लाह खां रिश्वत वठी कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। हिननि चयो त बेगुनाह ॻोठाणनि मथां कूड़ो केस रिश्वत एवज़ दाख़िल कयो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं बेगुनाहनि मथां दाख़िल थियल कूड़ी FIR ख़तमु कई वञे। अली बख़्श मल्लाह ड्रामो कंदड़ दौलतपुर पुलिस ख़िलाफ़ फिलफोल कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।